जॾहिं अम्मा कंहिंखे यादि कंदा आहियूं त मालिक साईं उनजो इंतज़ारु वधाए छो छॾींदो आहे? इहो छो थींदो आहे अम्मा? अम्मा, जंहिंखे यादि कर उहो बि मिली वेंदो आहे, जंहिंखे न यादि कर उहो बि मिली वेंदो आहे। वक़्तु विच में भले थोरो ई छो न हुजे, पर उनजी उकीर दिलि में वधी वेंदी आहे। तॾहिं लॻंदो आहे त इंतज़ारु घणो थी वियो आहे, अञा न आयो। अम्मा, असांखे कुल हिते रहे थिया 10 ॾियारा। अरे तूं पंहिंजी सम्झींदासीं को हिते सदियूं साल रहिया पिया आहियूं। ईअं ई थो लॻे बाबा, जीअं त मां सदियनि खां वठी कंहिंजो इंतज़ारु कंदी हुजां, ऐं उहो मिलाप वारो पल अञा बि मूंखां कोहे दूरि हुजे। अम्मा, उहो वक़्त ई वेल बि अची वेंदा जॾहिं सॼण साम्हूं ईंदा ऐं इंतज़ार जा सभई बंद भॼी बोर बोर थी वेंदा। मां सुबुह खां वठी सजणनि जी राहूं तकींदी आहियां त किथे हू शाम जो निकिरी न वञनि, हिन करे रस्ते ते वञी बीहंदी आहियां। अम्मा, अम्मा, अरे ओ दीवानी आ दीवानी, ये जेके दीवाना ई चरिया हूंदा आहिनि न, उहे कननि खां ॿोड़ा हूंदा आहिनि ॿोड़ा। तुंहिंजो सभु किथां ॿुधंदी?